दोस्तों अज फौजिया सुमरो जो एल्बम तमाम बेहतरीन आहे, ज़बरदस्त 64 एल्बम है जो 2007 में रिलीज़ थियल है। कलाम हिन जो केॾो ज़बरदस्त खूबसूरत अंदाज़ में फौजिया गायो है। कारून झर जी कोयल फौजिया सुमरो। कलाम जा बोल आहिनि, मुझे भागन में के सूर हुआ, मुझे भागन में के सूर हुआ। केॾो लाजवाब ऐं ज़बरदस्त अंदाज़ में फौजिया गायो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन एल्बम जा सभई गीत सुपर हिट आहिनि। उम्मीद आहे सभई गीत तव्हांखे पसंदि ईंदा। ऐं दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त पंहिंजी कमेंट्स कनि ऐं पंहिंजी क़ीमती राय ॾियनि। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, उहे शामिलु कयूं। उन खां बाद कुझु ॿियो ॿुधाईंदासीं एल्बम जे बारे में, सिलेक्शन जे बारे में, शाइरनि जा नाला, कलाम सभु ॿुधाईंदासीं। हाणे कुझु दोस्त आहिनि इंडिया खां। हिकिड़े दोस्त लिखियो आहे राजक मीर, वॾी महिरबानी राजक मीर साहब। ऐं ॿियो दोस्त आहे मुंहिंजो सिंधी भाउ नेकमोहन लिगारी, वॾी महिरबानी तव्हांजी। हिकु ॿियो दोस्त आहे हेठां, हिन जो नालो आहे जतीस मिल मोहम्मद या अहमद, पर तव्हां पंहिंजो कमेंट्स में नालो सही तरह लिखी मोकिलियो त जीअं उहो कमेंट्स में शामिलु कयूं। ऐं हिकु ॿियो दोस्त जो आहे कमेंट्स उहो बि शामिलु कयूं। ऐं ॿिया दोस्त नवां आहिनि इंडिया खां। हिकिड़े जो दोस्त जो नालो आहे सूमरा। तव्हांजो नालो मां सही पढ़ी नथो सघां छो जो गॾियल आहे नालो। इहो थोरो वाज़े करे कमेंट्स में मोकिलींदा जीअं तव्हांजो नालो खयों वञे कमेंट्स में। उनखां पोइ नेक मोहम्मद लिगारी, वॾी महिरबानी अदा कुर्ब। हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीउ कमु जेको असां रखियो आहे त काफ़ी दोस्त यूट्यूब चैनल ते सर्चिंग कंदा रहंदा आहिनि, त कलाम ॻोल्हींदा रहंदा आहिनि। जीअं त कोई कलाम पसंदि अची वेंदो आहे त उन एल्बम जा चवंदा आहिनि त हाणे इन जा सभु गीत ॿुधणु चाहियूं था। सो इन करे असां हीउ कमु रखियो आहे। हिकु हिकु कलाम तव्हांखे ॿुधाईंदा वेंदासीं। एॾी वॾी वीडियो न हूंदी आहे, थोरी वीडियो आहे, 4 मिंट 5 मिंट जो वीडियो आहे, जंहिंमें तव्हांखे सभिनी एल्बमनि जी ख़बर पइजी वेंदी। ऐं हिन एल्बम में कहिड़ा कलाम आहिनि, केतिरा कलाम आहिनि, कहिड़नि शाइरनि जा आहिनि, उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। असां कमु इहो रखियो आहे। जिन्हनि दोस्तनि कमेंट्स कया उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियनि दोस्तनि खे बि जेकॾहिं कमेंट्स करणियूं आहिनि त उहे बि करे सघनि था। उन्हनि जा कमेंट्स असां वीडियो में शामिलु कंदा रहंदासीं। हाणे अचूं था एल्बम जे बारे में। त पहिरियों कलाम आहे जेको तव्हांखे ॿुधायुमि, भागन में के सूर हुआ असांजे। पहिरियों कलाम इहो आहे, गुल हसन ख़ासकेली जो कलाम आहे। उनखां पोइ आहे ज़मा ख़ासकेली। ज़मा ख़ासकेली तमामु बहितरीनु शाइर आहे, तव्हां ॿुधो हूंदो। ऐं उनजो कलाम आहे कारा लटा पाया आहिनि, कारा लटा पायूं वेठो आहियां। ऐं उनखां पोइ आहे गुल हसन ख़ासकेली जो वरी कलाम आहे। कलाम जा बोल आहिनि, वेही घर जी कुंड में रोआं पियो जानी। उनखां पोइ आहे शाइर जो नालो चङो आहे ज़बरदस्त, सिर्फ़ दर्स। हीउ नओं शाइर आहे ऐं हिन जो कलाम ज़बरदस्त आहे, लाजवाब कलाम आहे। भली अंदर मुंहुं जो साड़ मिठा, कलाम ज़बरदस्त आहे। उनखां पोइ आहे अली मोहम्मद उडराई जो कलाम आहे, मूंखे छॾे वेंदे तूं। उनखां पोइ आहे कलाम अली मोहम्मद उडराई जो कलाम आहे, ॿ टे ॾींहं छॾिया मैं त नाराज़ थी वएं। उनखां पोइ आहे ज़िंदगी जो साथी आहीं तूं। ऐं उनखां पोइ आख़िरी कलाम आहे ज़मा ख़ासकेली जो, ॾोह करे मूं ते साबित को। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको आहे ऐं एल्बम ही थर प्रोडक्शन जो आहे। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त कमेंट्स कनि ऐं पंहिंजी क़ीमती राय ॾियनि असांखे।